पहिरें हिस्से में ॻाल्हि कंदासीं त कराची जे औरंगी टाउन में वापारीअ जे घर में 2 करोड़नि जो धाड़ो लॻो आहे ऐं हिन समूरे केस में इहो ॼाणायो वञे पियो त इन केस में इन धाड़े में हिकु अंडर ट्रेनिंग डीएसपी उमैर बाजारी इल्ज़ाम हेठि आयल आहे। यानी इहो ॿुधायो वञे पियो त हीउ धाड़ो जेको आहे उन लॻायो आहे। सो प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त जेकॾहिं वाक़ई में हू मुलविस आहे छो त इन ऑफिसर खे मुअत्तल बि कयो वियो आहे IG सिंध पारां। ऐं वधीक असां बि इहो चवंदासीं त जेकॾहिं हू इन्वॉल्वड आहे, एविडेंसिस मौजूद आहिनि त हुनखे बाक़ाइदा सज़ा अचणु घुरिजे छो त ज़ाहिर आहे ही सिस्टम आहे ऐं जेके ही असांजा मुहाफ़िज़ वेठा आहिनि इन्हनि ते भरपूर क़िस्म जी ज़िमेदारी अचे थी त हू आम शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम कनि न कि अहिड़े क़िस्म जी वारदातुनि में असांखे मुलविस नज़र ईंदा वरतनि। सो वधीक अॼु असीं प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त हीउ जेको धाड़ो लॻो आहे ठीकु आहे, पर तव्हां बि यकीनन ॾिसंदा हूंदा पंहिंजी टेलीविजन स्क्रीन्स ते त ही केस ऐं ख़ासि करे जेको ऑफिसर आहे अंडर ट्रेनिंग डीएसपी उमैर बाजारी इन ते मुसलसिल ॻाल्हि थिए पई। त प्रोग्राम में असीं डिस्कस कंदासीं ऐं वरी बि चवां थी, वरी बि इन ॻाल्हि खे एम्फसाइज़ कंदसि त जेकॾहिं डीएसपी उमैर बाजारी इन केस में मुलविस आहे त उनखे भरपूर सज़ा अचणु घुरिजे, पर छा कुझु अहम सवाल रखंदासीं पंहिंजी पैनल डिस्कशन ते त छा इन केस जो को ॿियो पासो बि आहे, छो त जहिड़ी रीति असीं ॾिसूं पिया त मेन स्ट्रीम मीडिया इनखे बाक़ाइदा तौर ते हाईलाइट करे पियो त ही मीडिया ट्रायल छा फेयर आहे, छा ॿियनि केसिस जो बि मीडिया ट्रायल ईअं ई थींदो आहे या दाल में कुझु कारो आहे। पंहिंजे पैनलिस्ट जे अॻियां इहे सवाल रखंदासीं ऐं वधीक ॼाणींदासीं त हिन केस जूं छा अपडेट्स आहिनि, छो त हिन वक़्त ताईं ही ऑफिसर मुअत्तल आहे, गिरफ़्तार बि थियो ऐं हाणे 1 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते बि आहे।